अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सभु ख़ुशि हूंदा साथी अॼु पाण ॻाल्हाईंदा सिंध यूनिवर्सिटी जे मसइलनि ते जेके नौजवान अॼु 72 कलाक जी बुख हड़ताल ते वेठा आहिनि उन्हनि सां मसइला कहिड़ा आहिनि ऐं कीअं हल थी सघंदा वीसी जो हुते कहिड़ो किरदारु आहे पर हे वीडियो ॾिसो त अॻियां वरी फीस की वजह से उन्हें सिलसिलो डिसकंटिन्यू कोन तव्हांखे यकीन थो डॉक्टर साहब मां तव्हांजी ॻाल्हि कुझु रिपीट कयां जीअं जेके नौजवान हाणे जॉइन कयो हुजेसि त उहे वरी ॻाल्हि ॿुधी वठनि त डॉक्टर साहब 3-4 जेके फीसिस आहिनि उहे वेव करे छॾियूं ख़तमु करे छॾियूं उन्हनि में हिकिड़ी हॉस्टल फीस आहे स्पोर्ट्स फीस आहे ऐं ट्रांसपोर्ट फीस डॉक्टर साहब ने चवणा त भई जीअं कोविड-19 में ॿार मुतासिर आहिनि ॿारनि जा वालिदैन मुतासिर आहिनि उहा यूनिवर्सिटी हिन फोरम तां डॉक्टर साहब प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद गुरफत साहब ऐलान कयो आहे त असां उहा ॿारनि जी वेव कयूं था डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां इहे ॻाल्हियूं रखो ॿिया सवाल आहिनि अगर नौजवान दां थो करे अगर नौजवान पंहिंजे मसइलनि जी निशानदाही थो करे अगर सिंध यूनिवर्सिटी जो नौजवान कंहिं न कंहिं तरीक़े सां पाण सां जेके मसइला दरपेश अथसि उन लाइ एतिजाज में थो अचे त पोइ उन नौजवाननि मथां बग़ावतुनि जा केस अलाए कहिड़नि कहिड़नि क़िस्मनि जा केस दाख़िल करे नौजवाननि मथां कंहिंखे जेल मोकिलियो थो वञे त कंहिंजूं डिग्रियूं रद्द कयूं थियूं वञनि त के जेके रुलंदा था वठनि मिसाल उन्हनि जा जाइज़ मुतालबा आहिनि न हॉस्टल में पाणी साफ़ कोन्हे को नौजवाननि जो मुतालबा रहिया आहिनि ऐं उन्हनि जा एतिजाज रहिया आहिनि हॉस्टलनि सां गॾु उन्हनि जे जेके उन जा वाशरूम उन्हनि जा दर कोन्हनि गेंडियूं दुरुस्त कोन्हनि के उन्हनि जो नेकाल जो मामिलो दुरुस्त कोन्हे को नौजवाननि जे रहण जे जेके मामला आहिनि उहे दुरुस्त कोन्हनि के पाणी पीअण जेको मिठो आहे उहो नौजवान लाइ दुरुस्त क़िस्म जो कोन्हे को मिसाल सिंध यूनिवर्सिटी असांजे सिंध जी वाहिद उहा यूनिवर्सिटी आहे जंहिंमें घणे मिक़दार में ग़रीब मिसकीन पोरियत ऐं मज़दूर टाइप जे माण्हुनि जा ॿार पढ़ंदा आहिनि इहो हिकु इदारो आहे जंहिंमें मज़दूर पोरियत माण्हुनि खे पंहिंजे वस हाल आर ते कोशिशि करे पंहिंजे औलाद खे तालीम ॾियण लाइ एॾा मोकिलींदा आहिनि उते वरी इंतिज़ामिया जा नवां मामला आहिनि नवां ड्रामा आहिनि मिसाल तौरु कीअं लॉकडाउन समेत लॉकडाउन जेको थियो आहे कोरोना जे करे इन में जेतिरनि माण्हुनि जा मसइला जेतिरा बि शयूं जेतिरा ई मसइला डिस्टर्ब थिया आहिनि उन सां गॾु ख़ुदि यूनिवर्सिटी जा नौजवाननि जा मसइला बि डिस्टर्ब थिया आहिनि न मिसाल कीअं नौजवाननि खां तव्हां ट्रांसपोर्ट फीस वठंदा उन वठण जी ज़रूरत कोन्हे का छो जो हाणे ट्रांसपोर्ट हले ई कोन थी नौजवान वियो ई कोन्हे तव्हां नौजवाननि खां ट्रांसपोर्ट फीस माफ़ु करियो नौजवाननि खे जेका रांदियुनि जी फीस आहे उहा माफ़ु करियो टूअर जी जेका फीस आहे उहा माफ़ु करियो जेके जंहिं अंदाज़ में नौजवाननि जेके कम न कया आहिनि बुरफ़त तव्हां वीडियो ॾिठो न पाण चयो त असां माफ़ु कंदासीं पर इहे ख़ाली ॻाल्हियूं तव्हां जेकॾहिं फीस वठो था त ट्यूशन फीस वठो न इंतिज़ामिया ख़ुदि नौजवान उन पोरियतनि जे ॿारनि सां छा कहिड़ा मसइला बीहारिया आहिनि कीअं हल करे पई नौजवान हैदराबाद में एतिजाजनि में वेठा आहिनि उन मामलनि जे ख़िलाफ़ु इन ते ख़ुदि सिंध यूनिवर्सिटी में अलाए केतिरा दफ़ा नौजवाननि एतिजाज कया आहिनि हाणे 72 कलाक जे लाइ बुख हड़ताल ते वरी नौजवान वेठा आहिनि जेके नौजवाननि जा जाइज़ मुतालबा आहिनि इंतिज़ामिया खे अपील आहे त प्लीज़ सभ खां पहिरीं नौजवाननि जा जाइज़ मुतालबा हल करियो ॿियो लॉकडाउन आहे वाहिद मूं पहिरीं बि चयो त यूनिवर्सिटी आहे जंहिंमें ग़रीब पोरियत मिसकीन माण्हुनि जा ॿार पढ़ंदा तव्हां पाण चयो न त हिन लॉकडाउन दौरान जन ॿारनि वटि जन इलाइक़नि में जिते जिते उन्हनि जा सिग्नल वीक आहिनि जिते नेट दुरुस्त नथी हले त बुरफ़त साहब पाण चयो त उन्हनि जा असां उहे मसइला हल कंदासीं उन नौजवाननि खे उते नेट जा पैकेज कराए ॾींदासीं जंहिंखे फ़ोन सहूलियत न आहे उनखे फ़ोन सहूलियत ॾींदासीं पर इहे रुॻो ॻाल्हियूं सियासी माण्हुनि वारियूं अमल में कुझु बि कोन आयो नौजवाननि खां जेका ट्यूशन फीस वठो था उन फीस खे या त यूनिवर्सिटियूं खुलनि त उन खां पोइ वठो या त किश्तवार पोइ ते करे नौजवाननि खां वठो ट्रांसपोर्ट फीस रांदियुनि जी फीस टूअर फीस ऐं जन में जेके नौजवान यूनिवर्सिटी ताईं आया ई न आहिनि जेके बेगुनाह वारियूं फीसूं उहे नौजवाननि खां न वठो ऐं घटि में घटि मुंहिंजी त हीअ राय आहे जीअं मेरान यूनिवर्सिटी फीस माफ़ु कई आहे जीअं पंजाब जी यूनिवर्सिटियुनि फीसूं माफ़ु कयूं ईअं सिंध यूनिवर्सिटी खे बि उन कोरोना जे करे इन मामलनि जूं फीसूं माफ़ु करणु खपनि ऐं नौजवाननि जेके एतिजाज ते वेठा आहिनि इहे पंहिंजे लाइ कोन्हनि वेठा इहा का मुल्क लाइ क़ौम लाइ सियासत कोन्हे पर उन्हनि सां जेके पाण सां मसइला आहिनि जेकॾहिं दां था कनि त पोइ उन्हनि मथां खोड़ सातिरा तोहमत ऐं गद्दारी अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा केस दाख़िल कया था वञनि जेकॾहिं दां नथा कनि त उन सां अलाए केतिरा मसइला आहिनि ज़रेगढ़ सिंध में जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि जा धरम भरम सिस्टम लॻा पिया आहिनि अंदरि जा जेके नौजवान रहनि था उहे राब्ते में उहे दाऊं था कनि त असांजे रहण करणी असांजे वेझण असांजे वाशरूमनि जा मामला दुरुस्त कोन्हनि के पाणी पीअण जो मामिलो दुरुस्त कोन्हे अलाए केतिरियूं नौजवाननि खे तकलीफ़ूं आहिनि पर पोइ बि उन्हनि सभिनि सां गॾु सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे और ॾोतरा थी अपील थो करियां त नौजवाननि जे मसइलनि ते ध्यानु ॾियो जो नौजवाननि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे हल करियो पोरियतनि मज़दूरनि मिसकीननि जा ॿार आहिनि यूनिवर्सिटियुनि में जेके 5 ॿार पढ़णु आया आहिनि घटि में घटि उन्हनि सां जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे हल कया वञनि हक़ मौजूद GSN